मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। सिंधी समाज सां जुड़ल हिन हफ़्ते जी प्रस्तुत आहिनि ख़ासि ख़बरूं। तव्हां ठहियल रहियो असां सां गॾु, जुड़ल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो सिंधी भजन सिंधी न्यूज़। भारत देश जा पूर्व उप प्रधानमंत्री ठहण वारा सिंधी समाज जा इकलौता लाल ऐं भाजपा जा वरिष्ठ नाले वारा नेता श्री लाल कृष्ण आडवाणी जी 94 साल जा थी विया आहिनि। हुननि जे जन्मॾींहं ते देश जा प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपति वेंकैया नायडू, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, भाजपा जा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सहित घणेई वॾा नेताउनि घर पहुची करे श्री आडवाणी जी के जन्मॾींहं जी वाधायूं ॾिनियूं ऐं शुभकामनाऊं ॾिनियूं। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीअ श्री लाल कृष्ण आडवाणीअ जा पेर पई करे आशीर्वाद वरितो ऐं कुझु समय हुननि सां गॾु गुज़ारियो। श्री मोदी पंहिंजे ट्विटर ते श्री आडवाणी जे लंबे ऐं स्वस्थ जीवन जी कामना कंदे लिखियो आहे कि सभिनी खे सशक्त करण ऐं असांजे सांस्कृतिक गौरव सां वधाइण में श्री आडवाणी जेको प्रयास कयो आहे हुननि लाइ देश हुननि जो ऋणी रहंदो। हुननि जी विद्वता ऐं बुद्धिमता लाइ भी श्री आडवाणी जो सभिनी हंधि सम्मान कयो वेंदो आहे। ॿिए तरफ़ सिंधी समाज जे व्हाट्सएप ग्रुपनि ते भी श्री आडवाणी जे जनमॾींहं जी वाधायुनि जो दौर हलंदो रहियो। उत्तर प्रदेश सिंधी अकादमी जे पारां आज़ादी जे अमृत महोत्सव ऐं सिंधी संत अमर शहीद भगत कंवरराम साहिब जे पुण्यतिथीअ ते उपलक्ष्य में थिंदल कार्यक्रम में बाल कलाकारनि सिंधी गीत गाए ऐं संत कंवरराम साहिब जे जीवन ते आधारित लघु नाटिका जी प्रस्तुति ॾिनी। लखनऊ जे अकादमी जे अंगण में थियल हिन कार्यक्रम में अकादमी जे पारां छपल पाठ्य पुस्तकनि जो विमोचन भी थियो। कार्यक्रम में प्रतिभाग करण वारनि खे पुरस्कार ॾेई करे सम्मानित भी कयो वियो। कार्यक्रम जी अध्यक्षता करण वारा उत्तर प्रदेश सिंधी अकादमी जा उपाध्यक्ष श्री नानक चंद लखमानीअ अकादमी जे पारां थियण वारनि कार्यक्रम जी जानकारी ॾींदे ॿुधायो कि 14 नवंबर जो कानपुर में ऐं 15 नवंबर जो आगरा में मुंबई जा कलाकार सिंधी नाटक ऐं घणी सांस्कृतिक कार्यक्रम जी प्रस्तुति ॾींदा। ॿियो अकादमी जे पारां थिंदल ऑनलाइन प्रतियोगिताउनि जे 300 प्रतिभागी छात्रनि खे पुस्तकूं ऐं प्रमाण पत्र ॾींदा वेंदा। हिन मौके ते मुखी श्री सुंदरदास रामचंदानी, श्री हरगुनदास मेघानी, अकादमी निदेशक श्री हरिबख्श सिंह जी, श्री हंसराज राजपाल, श्री गुलाबचंद जेसवानी, श्री सतीश लखमानी, श्री ओम प्रकाश, श्री रतन मेघानी, श्री भजन लाल, श्री मदन कुकरे आदि विशिष्ट जन मौजूद हुआ। संयोजन श्री माधव लखमानी ऐं संचालन श्री राजकुमार जेसवानी कयो। ॿिए तरफ़ संत कंवरराम सिंधी धर्मशाला कोटा जे पारां संत कंवरराम साहिब वर्सी महोत्सव जे उपलक्ष्य में राजस्थान जा नगरीय विकास मंत्री श्री शांति धारीवाल जे मौजूदगी में 301 ज़रूरतमंदनि खे अटे जा कट्टा ॾिना विया। मान वारा मंत्री साहिब इन सुहिणे कम जी वाखाण कंदे चयो कि सिंधी समाज जे मथां संतनि जी कृपा आहे, तॾहिं सिंधी परोपकार जा कम वधीक कंदा आहिनि। हिन खां पहिरीं पूर्व केंद्रीय महिला पंचायत समिति जी महिलाउनि मंत्री धारीवाल जो स्वागत कयो। मंत्री श्री शांति धारीवाल समिति जे अध्यक्ष श्री गिरधारी पंजवानी जे पारां कोरोना काल में जेका जनहितैषी कम कया विया हुन जे लाइ साफ़ो पाराए करे श्री गिरधारी पंजवानी खे सम्मानित कयो। हिन मौके ते श्री हरिभजन पंजवानी, श्री विकास माधवानी, पार्षद श्री चंद्रशेखर रामचंदानी, श्री प्रदीप मलकानी, श्री नंद राजानी सहित घणी सिंधी जन मौजूद रहिया। त कीअं लॻी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी भी कोई न्यूज़, कोई ख़बर जेका भी सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो ऐं कोई भी अगरि तव्हां भजन था ॻायो, गीत था ॻायो सिंधी में, उहो भी तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा भी सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया, हिनखे शेयर करण, लाइक करण, कमेंट करण ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ल आहियो त सब्सक्राइब जरूर करनि ताकि कोई भी अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भजन सिंधी न्यूज़। किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु।